सवाल कयो आहे इफ्तिकार अली। वो तो चए त कंहिंजे घर में गोश्त अचे पर उनमें शक पए, ख़बर न आहे त उहो हलाल आहे या न, त इन बारे में उलमा छा था फरमाइनि। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेकॾहिं को गोश्त अव्हां वटि अचे थो ऐं तव्हांखे शक पए थो त इहो हलाल आहे अलाए हराम आहे, एहतियात इहो आहे त उनखे छॾे ॾियणु घुरिजे। पर जेकॾहिं उनखे खाए थो त इन में को बि हर्ज न आहे, खाई सघे। छो त का बि हलाल शइ शक जी बुनियाद ते हराम न थींदी आहे। जीअं फतवा हिंदीअ जे अंदरि आहे त जेकॾहिं बादशाह ज़ालिम जे तरफ़ां को माल अचे थो, हाणे शक आहे उहो हलाल जो माल आहे या हराम जो माल आहे, त इन बारे में उलमा इकराम जा ॿ अक़वाल आहिनि। हिकिड़नि जो ख़्यालु आहे त उहो वठणु जाइज़ न आहे ऐं हिकिड़नि जो ख़्यालु आहे त वठी सघिजे थो। ऐं इमाम मुहम्मद रहमहुल्लाह ताला इन ते फतवा ॾिनी आहे त उहो वठी सघिजे थो। जीअं फतवा हिंदीअ जा लफ़्ज़ आहिनि त बिही नाख़ुज़ु मालम नअरिफ़ शैअन हरामन बिअैनिही। जेसी ताईं कंहिं शइ खे हराम बिअैनिही यानी हराम हुजण जो जेसी ताईं यकीन नथो थिए तेसी ताईं उनखे खाई सघिजे थो ऐं इन कोल खे वठां थो, ऐं इन ते ई फतवा ॾिनल आहे यानी खाई सघिजे थो। पर एहतियात ऐं मुस्तहब ऐं सुठो आहे त उनखे न खाइणु घुरिजे जेकॾहिं शक पए थो। वल्लाहु आलम बिस्सवाब।